दादू में पीपल्स पार्टी यूथ शहीद भुट्टो ज़िले दादू पारां दादू शहर जे बुनियादी मसइलनि सेटको जी एतिरादू लोड शेडिंग शहरनि ॾांहुं वापदा पारां मोकिलियल लखे रुपयनि जा नाजाइज़ बिल म्यूनिसिपल कमेटी में बेइंतिहा करप्शन तालीमी इदारनि में आइस जो विकिरो आम करणु बदमनी महांगाई ख़िलाफ़ कारकुन हथनि में बैनर ऐं पार्टी झंडा खणी दादू प्रेस क्लब वारो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते मुज़ाहिरीन पांधी चांडियो ज़ैन घल्लू बशीर सोलंगी मथर सोलंगी मज़ार जमाली मिर्चू भंड ऐं ॿियनि दाहींदे चयो त दादू शहर खंडवात में तब्दील थी वियो आहे। ज़िले इंतज़ामिया गुम आहे। 5 लख आबादी वारो शहर बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। शहर अंदरि बेइंतिहा मसइला आहिनि पर ज़िले इंतज़ामिया इन्हनि मसइलनि खे हल करण बदिरां रुॻो लुटमार में पूरी आहे। शहर में पीअण जे पाणी बिजली जी गैरलानियल लोड शेडिंग गैस जी लोड शेडिंग रोड रस्ता ख़राब पिया आहिनि। म्यूनिसिपल कमेटी में रुॻो करप्शन जो उरूज आहे। हर जाइज़ कम ते लखें रुपया रिश्वत वरिती पई वञे। हुननि चयो त सिंध हुकूमत सॼे ज़िले अंदरि करप्ट अमलदार मुक़ररु करे छॾिया आहिनि। मुज़ाहिरीन सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां मुतालबो कयो त दादू शहर जे बुनियादी मसइलनि जो नोटिस वठी दादू डीसी समेत ॿियनि अमलदारनि जी नाअहली करप्शन जो सख़्ती सां नोटिस वठे ऐं खेनि जेल भीड़ो करे ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।